अस्सलाम वालेकुम दोस्तों, न्यू ड्रामे जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों, ऐं कमेंट में पंहिंजी राय ॾींदा कयो दोस्तों, जीअं बहितरीन खां बहितरीन अपडेट तव्हां ताईं खणी पहुचायूं दोस्तों। जी त दोस्तों हाणे रहूं था बिना देर पंहिंजी अपडेट जे तरफ़ ते। हिकु बहितरीन ड्रामो जेको खजू साहब जी डायरेक्शन में अचिणो आहे KTN ते। त खजू साहब जी हिकिड़ी लाइव वीडियो असां ॾिठीसीं, जंहिंमें हू चई रहियो त पत्थर दुनिया जी टक्कर जो ही ड्रामो आहे दोस्तों। असां सोचियोसीं त पंहिंजे जेके व्यूअर्स आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि ॿुधायूं बहितरीन अंदाज़ सां, त हिन में बहितरीन एक्टर सेलेक्ट थींदा दोस्तों। जीअं त हिन में बहितरीन एक्टर, बहितरीन कास्ट जेका सभु थींदी, ऐं डायरेक्शन में फरज़ंद मलिक खजू हूंदो, फुल एक्शन ड्रामो हूंदो पत्थर दुनिया जी टक्कर में। जो पहिरियों ड्रामा थी चुका आहिनि, वकोड़े वजूद, पत्थर दुनिया ऐं कुझु ॿिया ड्रामा दोस्तों। त खजू साहब जो चवणु आहे त इन जी ड्रामे जे टक्कर जो ई ड्रामो हूंदो, ऐं फुल एक्शन तव्हांखे मज़ा सां भरपूर ड्रामो मिलंदो दोस्तों। ये खजू साहब जी पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि दोस्तों, जेके तव्हांखे असां ॿुधाए रहिया आहियूं, पंहिंजे व्यूअर्स खे असां ॿुधाए रहिया आहियूं दोस्तों। त हीउ बहितरीन ड्रामो आहे। हिन में कास्ट जेका सिलेक्ट थींदी त हिक खां हिकु थींदी दोस्तों। जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा रहूं, थी सघे थो हिन में असद कुरैशी मेन हुजे दोस्तों, छो त पत्थर दुनिया वकोड़े वजूद ड्रामो जेको ठहियो हो त हुन में असद कुरैशी साहब हुया, ऐं हिन में बि थी सघे थो जेको हुनजी टक्कर जो ड्रामो ठही रहियो आहे त असद कुरैशी साहब हुजे, साईं निसार शाह हुजे, ॿिया हिकु सुठा उमेद अली कलवड़ हुजे। जी दोस्तों, वधि कराए कमेंट में ॾींदा। जी त असां वठंदासीं तव्हांखो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।